हिते मां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं ठारू शामा, जिथे 4 ॾींहं अॻु झेड़े जो ज़ख़्मी राहब सोलंकी फौत थी वियो आहे। वारसनि एहतिजाज कयो आहे। ॻोठु चीहो सोलंकी में ॿारनि जी ॻाल्हि तां डंडा लॻण सबबि रजब सोलंकी ज़ख़्मी थी पियो हो। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं ठारू शामा, जिथे 4 ॾींहं अॻु झेड़े जो ज़ख़्मी रजब सोलंकी फौत थी वियो आहे। वारसनि एहतिजाज कयो आहे। ॻोठु चीहो सोलंकी में ॿारनि जी ॻाल्हि तां डंडा लॻण सबबि रजब सोलंकी ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसनि पारां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ठारू शामा ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। 4 ॾींहं अॻु झेड़े जो ज़ख़्मी रजब सोलंकी फौत थी वियो आहे। वारसनि एहतिजाज कयो आहे। ॻोठु चीहो सोलंकी में ॿारनि जी ॻाल्हि तां डंडा लॻण सबबि रजब सोलंकी ज़ख़्मी थियो। ज़ख़्मी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। वारसनि पारां इंसाफ़ लाइ ज़ख़्मी एहतिजाज कयो वियो आहे। ज़ख़्मी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। वारसनि पारां इंसाफ़ जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ठारू शामा ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। 4 ॾींहं अॻु झेड़े जो ज़ख़्मी रजब सोलंकी फौत थी वियो आहे। वारसनि एहतिजाज कयो आहे। ॻोठु चीहो सोलंकी में ॿारनि जी ॻाल्हि तां डंडा लॻण सबबि रजब सोलंकी ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। वारसनि पारां इंसाफ़ लाइ एहतिजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सलाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अख़्तियार अली सोलंकी। जी अख़्तियार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी अख़्तियार, छा तफ़सील आहिनि, वधीक आगाह कजो। जी नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त राब्तो करे वधीक इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। अव्हांखे ॿुधायूं त ठारू शाह में 4 ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियल रजब सोलंकी फौत थी वियो आहे। रजब सोलंकी डंडा लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो हो, जंहिं अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे।